सूरत इंफितार। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा अस्समाउ इंफतरत व इज़ल कवाकिबु इंतसरत व इज़ल बिहारु फुज्जिरत व इज़ल क़ुबूरु बुअसिरत अलिमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। जॾहिं आसमान फाटंदो ऐं जॾहिं तारा छणी पवंदा ऐं जॾहिं समुंड तमाम जोश सां वहाइबा ऐं जॾहिं क़बरूं पटबियूं तॾहिं सभु को शख़्स उहो ॼाणंदो जेकी अॻे मोकिलियो हुआईं ऐं जेकी पोइ ते छॾियो हुआईं। या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك كلا بل تكذبون بالدين وإن عليكم لحافظين كراما كاتبين يعلمون ما تفعلون। ऐं इंसान तोखे तुंहिंजे उन्हीअ सॻोरे पालणहार खां कहिड़ी शइ ठॻियो जंहिं तोखे पैदा कयो पोइ तोखे सैं लिङे कयाईं पोइ तोखे बराबर कयाईं। जहिड़ी सूरत में घुरियाईं तहिड़ीअ में तुंहिंजो जोड़ जोड़ियाईं। ईअं नाहे बल्कि अव्हीं अमलनि जी जज़ा ॾियण खे कूड़ भाईंदा आहियो ऐं बेशक अव्हां ते निगहबान मुक़रर थियल आहिनि। सॻोरा लिखण वारा जेके अव्हीं कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि। इन्नल अबरार लफी नईम व इन्नल फुज्जार लफी जहीम यस्लौनहा यौमद्दीन वमा हुम अन्हा बिगाइबीन वमा अदराक मा यौमुद्दीन ثم ما أدراك ما يوم الدين يوم لا تملك نفس لنفس شيئا والأمر يومئذ لله। बेशक भलारा बेहिश्त जी नेमत में हूंदा ऐं बेशक गुनहगार दोज़ख में हूंदा। अमलनि जे बदिले जे ॾींहुं दोज़ख में दाख़िल थींदा ऐं उन खां उहे लिकल न हूंदा। ऐं कंहिं सम्झाई त अमलनि जे बदिले जो ॾींहुं छा आहे? वरी बि चऊं था त कंहिं सम्झाई त अमलनि जे बदिले जो ॾींहुं छा आहे? उहो हिकु ॾींहुं आहे जो को जीव कंहिं जीअ खे कुझु फ़ाइदो पहुचाए न सघंदो ऐं उन ॾींहुं सारी हुकूमत ख़ासि अल्लाह जी हूंदी।